अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े भलीकार मां फराशा सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। नौशहर फेरोज़ में खौफनाक रोड हादसो, हिक ई खानदान जे 5 भातियुनि समेत 6 ॼणा फौत। क़ौमी शरारत तेज़ रफ़्तार ट्रालर कार मथां चढ़ी वियो, 6 ॼणा मौके ते फौत। गुलाम रसूल, मोहम्मद बख्शल, अब्दुल हकीम, नदीम अली, सोहराब सोलंगी ऐं कार ड्राइवर मंसूर बिरोही तौर सुञाणप। पुलिस जो चवणु आहे त फौतियुनि मां 5 पोरियतनि जो लालू रैंच जे हिक ई खानदान सां तालुक़ आहे, जेकी मज़दूरीअ लाइ कराची वञी रहिया हुआ त हादसो पेश आयो। हुकूमत पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में इज़ाफ़ो करे छॾियो। अॼु खां पेट्रोल 5 रुपया ऐं डीज़ल 7 रुपया 32 पैसा फ़ी लीटर महांगो। अघ में वाद पेट्रोल जी नई क़ीमत 258 रुपया 17 पैसा फ़ी लीटर मुक़रर। हाई स्पीड डीज़ल जो फ़ी लीटर 275 रुपया 70 पैसनि जो थी वियो। नोटिफिकेशन जारी। अमेरिका ईरान ॻाल्हियुनि जो ॿियो दौर सुभाणे स्विट्ज़रलैंड में थींदो। अमेरिका जो ख़ुसूसी नुमाइंदो स्टीव विटकोफ ऐं ट्रंप जो नाठी डायरेक्टर जनरल रवाना। अमेरिका जे परॾेही वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त अॼु ताईं ईरान सां केर बि कामयाब डील नाहे करे सघियो। उन बावजूद असां कोशिश करे रहिया आहियूं। अमेरिका ॿियो सामूंडी जंगी बेड़ो बि विच ओभर लाइ रवानो करे छॾियो। ॻाल्हियुनि जी नाकामीअ ते अमेरिका पारां फ़ौजी कार्रवायुनि जूं तयारियूं। बांग्लादेश जो नामज़द वज़ीर आज़म तारिक रहमान सुभाणे हलफ़ खणंदो। बांग्लादेश हुकूमत तरफ़ां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे शिरकत जी दावत। हलफ़ बरदारी तक़रीब में शिरकत लाइ वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल ढाका रवानो। जमात इस्लामी बांग्लादेश पारां तारिक रहमान खे कामयाबी ते मुबारकबाद। तावन जी ख़ातिरी जमात इस्लामी अॻवान शफ़ीक़ुर रहमान चयो आहे त मज़बूत ऐं उसूली अपोज़िशन जो किरदार अदा कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 2 ॾींहनि जे सरकारी दौरे ते ऑस्ट्रिया पहुची वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बिज़नेस फोरम जे इजलास जी सदारत ऐं मुख़्तलिफ़ इदारनि जे सरबराहनि सां मुलाक़ात कंदो। परॾेही तर्जुमान जो चवणु आहे त वज़ीर आज़म ऑस्ट्रिया जे चांसलर जी दावत ते दौरो करे रहियो आहे। पाकिस्तान ऐं ऑस्ट्रिया जा लाॻापा गॾियल ताउन ते ॿधल आहिनि।